بسم الله الرحمن الرحيم. शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, चेयरमैन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं सूबाई सीनियर नायब सदर ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान। अॼु असां ज़िले ठटे जे यूसी झंपीर जे मोलदी म्याण इलाइक़े जे ॻोठ बखर माछीअ में मौजूदु आहियूं, जिते असां भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सां गॾिजी अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जे तावन सां हिते तोहर सुन्नती मुफ़्त कैंप लॻाई, जंहिंमें 150 ॿारनि जी तोहर थी, उन्हनि खे दवाऊं मुहैया कयूं वयूं। इहो सिलसिलो असांजो तक़रीबन 6 महीननि जे लॻभॻि अरसे खां शुरू थियो आहे। हीअ 10हीं कैंप हुई असांजी, जंहिंमें डिस्ट्रिक्ट शिकारपुर, डिस्ट्रिक्ट लाड़काणू, डिस्ट्रिक्ट कंबर, शहदादकोट ऐं डिस्ट्रिक्ट जामशोरो, हीअ अॼु असांजो डिस्ट्रिक्ट ठटे जो प्रोग्राम हो। ईअं जेको आहे असां इन्हनि सभिनी इलाइक़नि में इहे कैंपूं अरेंज कयूं, जिते अल्हम्दुलिल्लाह अॼोकी कैंप सां 1100 ॿार थी विया उन्हनि जी तोहर थी। ऐं उन में असांजो डॉक्टर ज़ियाउल कुंभार साहिबु, जेको तमामु स्पेशलिस्ट आहे इन पंहिंजे शोबे में, उनखे अलासीं जेका महारत ॾिनी आहे, ॿारनि सां जेका मोहबत ॾिनी आहे ऐं उनजी जेका महिनत आहे, उनखे असीं जस ॾियूं था। असांजा सरपरस्त अॻुवाण साईं प्रोफेसर हमादुल्ला भुट्टो साहिबु ऐं असांजा इलाही बख़्श मेतलो साहिबु ऐं साईं अब्दुल मजीद मेतलो साहिबु, असां सभु गॾिजी इन कम खे खयों आहे। सॼी सिंध में असांजो प्रोग्राम रिथियलु आहे। अॻे साल बि इहो सिलसिलो थियो, जंहिंमें तक़रीबन 1000 खां मथे तोरूं थियूं हुयूं। उनखां अॻे साल बि थियो ऐं ईंदड़ साल असां अञा वधीक प्लान पिया ठाहियूं त घणे खां घणनि ॿारनि खे इहा सहूलियत मुहैया करे सघूं, छो त ॻोठनि में माण्हुनि वीचारनि वटि सहूलियतूं न आहिनि ऐं ख़र्च न आहिनि ऐं वक़्त सिर तोरूं नथा कराइनि, जंहिंजे करे ॿार ॼमार जे वॾे अरसे ते पुॼी था वञनि। नंढे ॿार जी तौर इंजेक्शन हणण जे बराबरि आहे, पर वॾे ॿार जी तौर फुल सर्जरी जे बराबरि आहे। उनजे करे घणी ॾुखियाई थिए थी, तकलीफ़ थिए थी। उनजे करे असां चाहियूं था त घर में माण्हुनि खे वञी सहूलियत ॾियूं तौर करण जी, त जीअं वक़्त सिर ॿारनि जी तौर थिए, साइंटिफिकेट तरीक़े सां थिए, जदीद सहूलियतनि मुताबिक़ थिए, डॉक्टरनि जे हथां थिए, सही दवाऊं मिलनि उन्हनि खे, उन्हनि जी सही परगोर थिए, त जीअं को नुक़सानु न थिए, को हानियूं न थिए। न त ईअं थो थिए त इन हजमनि खां या ॿियनि अताई डॉक्टरनि खां जेके तौरूं थियूं थियनि, उन्हनि में हेमोफेलिया जा मरीज़ हूंदा आहिनि, ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल ॿार जेके आहिनि, कॾहिं कॾहिं इंसानी जानियूं ज़ाया थी थियूं वञनि, वॾा वॾा नुक़सान अञा थी था पवनि। इनजे करे असां इहा कोशिशि वरिती आहे त इंशाअल्लाह जिते असां ॿिया समाजी कम पंहिंजे तनज़ीम में अवल बुनियाद ते रखिया आहिनि, उते इन्हनि ॿारनि खे तौरनि जी सहूलियत ॾियण जो असांजो हिकिड़ो सैरो सिर ते कयो आहे। अलाह साईं कामयाबु कंदो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हांजी दुआऊं।